कया गुलामी मुहम्मद दरजी। मुखे याद हजरत साईं अब्दुल्ला चांडियो अल्लाह ताला उनके कब्र के मथा करोड़ा रहम जामिया नाज़िल फरमायो। हजरत साईं हिकिड़े जाइ ते तकरीर में फरमायो त कादियानी ज़ोर वठी आयो, कादियानी ज़ोर वठी आयो कि आम माण्हुनि साधन खे वो पंहिंजे फंद में फासाइण जी कोशिश करनि था। तंहिंजे करे साईं सवलो नुस्ख़ो ॾसियो, तमाम मुजर्रब नुस्ख़ो। चई त जॾहिं को कादियानी तव्हां सां बहस करण जे लाइ अचे, थधड़ी मिठड़ी ॻाल्हि करे, तव्हां उन सां वधीक न ॻाल्हायो। तव्हां मिर्ज़ा गुलामो जो नालो खणो, जो उन जे ज़ाल खे, उन जे भेण खे, उन जे धीउ खे गार में शुरू थी वञो। जे हक़ीक़ी मिर्ज़ाई हूंदो त चुप थी वेंदो तव्हां, छो त तव्हां मतां हुन को दलील पुछो, दलील पुछंदो त तव्हां कुफर में वेंदो वञा। कादियानी को दलील पुछणो आहे, हो ॻाल्हि अञा करे तव्हां मिर्ज़ा गुलामो जे ज़ाल खे गारियो, उन जे माउ खे, उन जी धीउ खे गारियो, चुप थी। हे मौलाना अब्दुल्ला चांडी जी, मां मस्जिद जे अंदरि ॻाल्हि थो ॿुधायां, तकरीर में साईं ॻाल्हि कई चे मुहम्मद जे दरजी कया गुलामी तॾहिं जे हुजां कया खुदामी। मुहम्मद जे दरजी, मुहम्मद जे दरजी जे पियो माउ मुंहिंजा मके में हुजनि हां, जे पियो माउ मुंहिंजा मके में हुजनि हां, उहे बे मुहम्मद तां कुर्बान थियनि हां। असुल खां हुजऊं हां, असुल खां हुजऊं हां, मके जा मुकामी। मुहम्मद जे दरजी मके में जमा मदीने वञा, मके में जमा मदीने वञा। हबीबन सां हिजरत गॾो गॾु कया, हुजा हाज़िरीअ में, हुजा हाज़िरीअ में कया एहतरामी। मुहम्मद जे दरजी कया गुलामी तॾहिं जे हुजा कया खुदामी। मुहम्मद जे दरजी, मुहम्मद जे दरजी जुती जान बन जी सफ़ा पियो कया, जुती जान बन जी सफ़ा पियो कया। चपन सां चुमे पो अखियुनि ते रखां, जुती जान बन जी सफ़ा पियो कया। चपन सां चुमे पो अखियुनि ते रखां, हुज़ैफ़ा जियां थियां हमामी। मुहम्मद जे दरजी अबू बकर वांगुर सिखां सजाई, अबू बकर वांगुर सिखां सजाई। ऐं फारूक वांगुर करण बेरियाई, ऐं उस्मान अलीअ जा, ऐं उस्मान अलीअ जा थियां हुसामी। मुहम्मद जे दरजी चवे छा तो चांडिया तूं ख़ामोश थी वञो, चवे छा तो चांडिया तूं ख़ामोश थी वञो। महबत नबीअ जे में मदहोश थी वञो। ऐं हसान वांगुर, ऐं हसान वांगुर मदह गो मुदामी। मुहम्मद